ठीक लतीफ़ मेहरबानी। हाँ ठट्टो में असां महबूब बिरोही गॾा। महबूब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। महबूब जी तव्हां ॿुधी रहिया हुई पाणीअ जी सूरत हाल जी जेका सॼी सिंध में खोट पैदा थी आहे ऐं इरसा जो नओं फ़ैसिलो जेको साम्हूं आयो आहे जंहिं पंजाब खे टीपे लिंक कैनाल खोलण जी इजाज़त ॾिनी आहे त इन सॼी सूरत हाल में तव्हां हिन ठटे जी छा अपोज़िशन आहे? ठटे में पाणी जी फराहमी फसलुनि जी पोज़ीशन कीअं आहे? उते आगाटा फसल पोखिजी चुका आहिनि या पोखी वारे मरहले में आहिनि ऐं उन्हनि सां ही जेका पाणी जी खोट ताज़ी पैदा थी आहे उन्हनि जो उन्हनि ते केतिरो असरु पियो आहे? त इन सॼी सूरत हाल खां असांखे आगाह कजो। जी ॿुधाईंदो हलां तव्हांखे त सभ खां वधीक जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे जेतोणीकि वफ़ाक़ी जेके फ़ैसिला थींदा आहिनि अरसा जा फ़ैसिला थींदा आहिनि उन्हनि जो सिधी रीति अफेक्ट जेको कोटड़ी डाउन स्ट्रीम ऐं लाड़ वारा इलाइक़ा थींदा आहिनि सभ खां वधीक ठट्टो बदीन ऐं सिजावल अफेक्ट थींदा आहिनि। अरसा जो ही जेको फ़ैसिलो आयो आहे उहो वधीक परेशानी में मुब्तला करे छॾियो आहे। इन लाड़ पट वारे इलाइक़े खे ख़ासि तौर ते ठटे सिजावल बदीन जा रहवासी आहिनि इलाइक़े वासी आहिनि उन्हनि खे। पर उन खां अॻु में तव्हांखे ॿुधाईंदो आहे त हिन वक़्तु गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी ठटे ज़िले अंदरि ऐं सिजावल ज़िले अंदरि जेका बाराबंदी वारी सूरत हाल पाणी जी हलंदड़ आहे जंहिं करे हिन वक़्तु ताईं सारियुनि जी जेका पोखी आहे उहा अप्रैल जे आख़िर में ऐं मई जे शुरूआत में जेका आहे सारियाल जी जेका ॿेजे जी पोखी थी वेंदी आहे उहा न थी सघी आहे। उन सां गॾोगॾु सारियाल जी पोखी सां गॾोगॾु ॿिया जेके फसल बीठल आहिनि कमंद आहे केलो आहे ॿिया फसल आहिनि उहे सोकड़ी जो शिकार थी रहिया आहिनि। पर उन सां गॾोगॾु हिन वक़्तु पाणी पीअण जे पाणी जो वॾो बहिरान सॼे ज़िले ठटे अंदरि ख़ासि तौर ते साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में बहिरान पैदा थियो आहे। जेकॾहिं अंग खणण अॼोकनि अंग खणण जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं त कोटड़ी ते जेका अप स्ट्रीम जेका आहे उन ते 7,253 क्यूसेक्स अॼु पाणी रिकॉर्ड थियो आहे जंहिं मां लासिस खां पोइ 6,620 क्यूसेक्स जेके आहिनि लाड़ पट जे चइनि जेके केनाल्स खे फराहम कयो पियो वञे जंहिंमें केबी फीडर अपर जंहिंमें 2400 क्यूसेक्स छॾियो पियो वञे जंहिं मां ठटे ज़िले ऐं कराची खे किंजर ज़रिए पाणी फराहम कयो वेंदो आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त किंजर जे ज़रिए 12 खां 1500 क्यूसेक्स मुस्तक़िल बुनियादनि ते कराची खे फराहम कयो वेंदो आहे। हिन वक़्तु 1500 क्यूसेक्स किंजर में उनजी छोड़ जारी आहे यानी कुझु लासिस खां पोइ 5 खां 600 क्यूसेक्स पाणी जेके ठटे ज़िले जे जेके मुख़्तलिफ़ शाख आहिनि जंहिंमें कंदरी बगाड़ आहे केबी फीडर लोअर आहे साकरो ब्रांच आहे उडेरो ब्रांच आहे या जेके ॿिया जेके शाखूं आहिनि वाह आहिनि 200 जे क़रीब शाखूं वाह आहिनि उन्हनि में पाणी छोड़ कयो वेंदो आहे। त वाराबंदी वारी सूरत हाल में 8 ॾींहं हिकिड़े हंधि ॾिनो वञे थो हफ़्तो ऐं उन खां पोइ 8 ॾींहं जेके आहिनि ठटे ऐं साकरे खे ॾिनो वेंदो आहे ऐं उन खां पोइ केतरी बंदर ऐं घोड़ा बारी खे 8 ॾींहं ॾिनो वेंदो आहे। पीअण जे पाणी जो बहिरान गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी ठटे शहर मकली ज़िले जे शहरी आबादियुनि में बि कर कयो आहे। पर उन सां गॾोगॾु जेका वधीक परेशानी वारी सूरत हाल आहे उहा ठटे जी साहिली पट्टी में पाणी जी जेका संगीन बदतरीन बहिरान वारी सूरत हाल आहे। चौपाई माल प्रेशर जे लाइ पाणी जो मसइलो आहे इंसानी ज़िंदगी मफ़लूज बणियल आहे जिते शहरी ज़िंदगी मफ़लूज बणियल आहे उते ज़रई आबादियूं उहे त हिन वक़्तु ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि पर पीअण लाइ पाणी बि मुयसर न आहे। इहा सूरत हाल साॻी सिजावल में आहे। जेकॾहिं सिजावल ज़िले जो ज़िक्र करियूं त ओल्ड फुलेली ऐं न्यू फुलेली वाहन में जेके पिंजारी वाह जे ज़रिए ऐं जेके सिजावल खे पाणी फराहम कनि था या बदीन खे फराहम करण लाइ सिर्फ़ु 2440 क्यूसेक्स 2 ज़िलनि लाइ पाणी फराहम कयो पियो वञे। इन मजबूरी तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त 2 ज़िलनि में जेका सूरत हाल हिन वक़्तु आहे उते बि बदतरीन ॾुकारी सूरत हाल आहे। ख़ासि तौर ते एंड ताईं साहिली पट्टी जे छोड़ ताईं उहो पाणी नथो पचे। साॻे वक़्तु अकरम बाह जे ज़रिए 1330 पाणी क्यूसेक्स पाणी छॾियो पियो वञे जेके टंडो मोहम्मद खान लाइ उहो पाणी नाकाफ़ी आहे। अहिड़ी सूरत हाल में ठटो ज़िलो सभ खां वधीक अफेक्ट थी रहियो आहे मुतासिर आहे। ठटे ज़िले अंदरि जर जो पाणी हिन वक़्तु खारो थी चुको आहे। जेके साहिली पट्टी त पंहिंजे जॻह ते केटी बंदर आहे खारो छाण आहे शाह बंदर आहे शाह बंदर आहे ठटे ज़िले जो जेको केटी बंदर आहे इवन मीरपुर साकरो ताईं। पर हाणे सूरत हाल थी आहे त घोड़ाबारी ऐं ठटे में बि जर जो पाणी खारो थियणु शुरू थी वियो आहे। उहे पाणी न पियो मिले या खारो सफ़ा खारो आहे। साॻी सूरत हाल असांजी जेका झंपीर आहे झुगशाई आहे उनजी पुश्तानी इलाइक़ा आहिनि जंगड़ी वारा आहिनि उन्हनि में खारे पाणी वारी सूरत हाल आहे। त अॼु जॾहिं पाण ॻाल्हि करे रहिया आहियूं इरसा जी जेका होड़ जी त इरसा जी होड़ बाबति संग इंतिहाई छिड़काईंदड़ इंकशाफ थिया आहिनि। जेकॾहिं असांजे दोस्त जेके इस्लामाबाद मां ॿुधायो त जेका सीजे जेका टिपे केनाल आहे उनखे 1361 क्यूसेक्स पाणी ॾिनो पियो वञे त उन सां वधीक छिड़काईंदड़ इंकशाफ अॼु जेके अंग अखर साम्हूं आया आहिनि इरिगेशन जे तरफ़ां उनमें थल केनाल खे जेको तकरारी थल केनाल आहे उनखे 7000 क्यूसेक्स ॾिनो पियो वञे। सीजे जेको तकरारी केनाल आहे फ्लड केनाल आहे उनखे हिन वक़्तु जॾहिं सिंध सुके पई कोटड़ी डाउन स्ट्रीम हेठि जेके सुकनि पिया ऐं लाड़ पट सुकी रहियो आहे त सीजे केनाल जे ज़रिए महबूब मेहरबानी
हाँ, महबूब मेहरबानी। नाज़रीन, हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़त्म थी रहियो आहे। असद सर, लतीफ़ शोरो, हारून गोपांग, निज़ाम शेख, महबूब बिरोई, अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॿुधो त सॼी सिंध में न सिर्फ़ ज़रई पाणी जी खोट आहे, पर आम माण्हुनि जे पीअण जे पाणी जो सख़्तु बुहरान आहे। एतिरे हद ताईं जो माण्हू ज़हरीलो पाणी पीअण ते मजबूर आहिनि, त ॿिए तरफ़ इरसा जा हिकिड़ा हथ ठोकिया फ़ैसिला आहिनि, जिन जो यकीनन इन्हनि फ़ैसिलनि जो आम माण्हुनि जे पीअण जे पाणीअ सां बि हिकिड़ो वॾो ॻांढापो आहे, ऐं उन्हनि जे इरसा जे फ़ैसिलनि जो आम माण्हुनि जे पाणीअ जे पीअण वारी सूरत हाल ते यकीनन असरु पवे थो। तंहिं करे असांजी अपील आहे इरसा खे त हू इंसाफ़ ते ॿधल फ़ैसिला करे ऐं पाणी विर्छ जो जेको फार्मूलो आहे उन तहत ई पाणी जे फराहमी ॾिनी वञे। नाज़रीन, नए इशू सां गॾु वरी मिलंदासीं। मोकिलाणी नाहे, अलाह वाई।